आलुल बैत के बारे में भारत करे विया। पहिरीं हदीस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नमा अना बशर, बेशक मां इंसान आहियां, यूशिकु अन यअतिय रसूल रब्बी, क़रीब आहे त मूं वटि अल्लाह जो क़ासिद अची वञे। मतिलब छा, अल्लाह जे तरफ़ खां पैगाम अची वञे, मां रब जी तरफ़ हलियो वञा। वाना तारिकुन फीकुम, ऐं मां तव्हांजे अंदरि ॿिनि शयुनि खे छॾे थो वञा। पहिरीं शइ किताबुल्लाह, अल्लाह जो किताबुल्लाह, अल्लाह जो किताब क़ुरान मजीद। ही क़ुरान मजीद तव्हांजे अंदरि मां छॾियो थो वञा। हुआ हब्लुन ममदूदुन, फरमाए ही किताबुल्लाह, अल्लाह जो क़ुरान, अल्लाह ऐं तव्हांजे विच में रसी आहे। अल्लाह ऐं तव्हांजे विच में रसी आहे। जेकॾहिं तव्हां इन किताब खे, इन अल्लाह जी रसीअ खे मज़बूती सां पकड़ींदव, अल्लाह ताईं पुॼी वेंदव। जेके माण्हू चवनि था न त अल्लाह ताईं पहुचण जो रस्तो छा आहे, अल्लाह ताईं पहुचण जो रस्तो इहो सिधो क़ुरान मजीद आहे। हब्लुल ममदूद, अल्लाह जे विच में ऐं तव्हांजे विच में ही क़ुरान मजीद आहे। इन क़ुरान खे पकड़ियो, तव्हांजो रब ताईं रस्तो आसान थी वेंदो। फरमायो मन इत्तबअहु कान अलल हुदा, जेको शख़्स इन क़ुरान जी पैरवी कंदो उहो हिदायत ते आहे। जेको शख़्स इन क़ुरान खे छॾींदो, कान अलल दलाल, उहो गुमराही जे मथां हूंदो। ऐं फरमायो टे मरतबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वाहल बैती इतरती, मुंहिंजो अहल बैत, मुंहिंजो इतरत, मुंहिंजो ख़ानदान जी पारत हुजे तव्हांखे, तव्हांजे लाइ मां पंहिंजे ख़ानदान खे छॾियो थो वञा। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अहल बैत, पंहिंजे ख़ानदान जे बारे में असांखे वसियत कई। हिकु ॿी हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उज़किरुकुमुल्लाह फी अहल बैती, मां तव्हांखे पंहिंजे अहल बैत जे बारे में अल्लाह जो ख़ौफ़ ॾियारां थो त मुंहिंजे अहल